फेसबुक चैनल दोस्तों जलाल चांडी जी ज़िंदगी जो एक बेहतरीन वाक्य तक अज बुधाइण लगो आया। उम्मीद है ते वाक्य किथे यूट्यूब चैनल ते किथे भी न बुधो होंदो। एक बेहतरीन वाक्य है तव्हांजो ईमान भी ताज़ा थी वेंदो। जलाल चांडियो भी एक ईमान वारो शख्स हो दोस्तों। फनकार तो पंहिंजी जाइ ते हुयो लेकिन ईमान से भरियल शख्स हो जलाल चांडियो। दोस्तों इन दुनिया में हर किस्म जा माण्हू रहंदा आहिनि। किननि जी शैतानी दिमाग़ हूंदो आहे, किननि जो दीनदारो दिमाग़ हूंदो आहे, इस्लाम जी तरफ़ रुझान हूंदो आहे उन्हनि जो। पोइ हिकिड़े ॾींहुं जलाल चांडे हिकिड़े ॾींहुं महफ़िल रखियो वियो जलाल चांडे जो। ऐं जंहिं ॻोठ में जलाल चांडे जी महफ़िल रखी वई उन ई ॻोठ में हिकु क़ुर पाक जो जलसो बि रखियो वियो कुझु माण्हुनि जे तरफ़ां। ऐं कुझु वरी शरारती माण्हू हूंदा त कुछ माण्हू शरारती भी हूंदा आहिनि दोस्तों। हिकिड़े पासे अल्लाह जो कलाम पियो हले, ॿिए पासे जलाल चांडे जे महफ़िल जे लाइ शामानिया लॻी विया, लाउड वॾा घुराया विया ऐं उन खां अलावा वॾो बंदोबस्तु कयो वियो दोस्तों। छाजे करे जो हिन दुनिया में माण्हू हर क़िस्म जो माण्हू रहंदो आहे ऐं हर क़िस्म जे माण्हूअ जो राय जो एतिराम बि करिणो आहे। जलाल चांडियो हिकु फ़नकार हुयो। जलाल चांडे खे दावत मिली ऐं जलाल चांडियो उन महफ़िल में पुॼी वियो। जलाल चांडे जॾहिं पहिरें दोहिड़ो पंहिंजो स्टार्ट कयो त जलाल चांडे जे कननि ते क़ुर पाक जो आवाज़ जॾहिं आयो त जलाल चांडे उते ई पंहिंजे दोहिड़े खे ख़तमु करे जेको जलसे जो मालिक हुयो उन खां पुछा कई त बाबा हिते छा वेझे क़ुर पाक जो का महफ़िल आहे या का जलसो आहे छा हले थो? त उन शख़्स चयो त बाबा हा हिते पासे में हिकु महफ़िल पई हले क़ुर पाक जी जिथे क़ुर पाक पढ़ियो पियो वञे। त जलाल चांडे चयो त तव्हां छा पिया कयो ऐं केॾो ज़ुल्म पिया कयो इहो? हिकिड़े पासे अल्लाह जो कलाम पियो हले, ॿिए पासे तव्हां जलाल चांडे खे अची विहारे करे ऐं दुनिया जी मौसीक़ी पिया हलायो। इहो केॾो वॾो ज़ुल्म आहे। ऐं मां हिन महफ़िल खे कॾहिं बि कंटिन्यू न रखंदुसि। मां हिन महफ़िल खे छॾे करे हलियो थो वञा। दोस्तों इन जो मक़सदु इहो हुयो त जलाल चांडियो हिकु ईमान वारो शख़्स हुयो। जलाल चांडियो अल्लाह ताला सां ऐं अल्लाह जे रसूल सां मोहबत कंदड़ ऐं आशिक़ शख़्स हुयो। जंहिं उन पिंडाल में चयो त बाबा मां न ॻाईंदुसि लेकिन पिंडाल वारनि घणी माना जेको आहे सो जलाल चांडे खे रिक्वेस्ट कई त बाबा असांजा लखें रुपया ख़र्च थियल आहिनि ऐं उन खां अलावा पूरे मुल्क मां महिमान बि असांजा आयल आहिनि। असांखे धोखो न कढ ऐं असांखे जवाबु न ॾे। लेकिन जलाल चांडे चयो त इहो तव्हां ज़ुल्म था कयो। अल्लाह जे मुक़ाबले में हाणे मूंखे तव्हां जलाल चांडे खे हिते बीहारियो आहे। इहो मां कॾहिं बि महफ़िल न ॻाईंदुसि। अहिड़े तरीक़े सां दोस्तों जलाल चांडियो उन महफ़िल खे छॾे करे पंहिंजे ॻोठ हलियो वियो ऐं उहा महफ़िल न ॻाई। दोस्तों इन जो मक़सदु ईअं आहे त जलाल चांडियो अल्लाह जे वलियनि सां ऐं उन खां अलावा अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां मोहबत ऐं आशिक़ शख़्स हुयो जेको अल्लाह जे नाले ते क़ुर्बान थियण लाइ देरि न कंदो हुयो। पंहिंजे लखनि जी महफ़िल खे छॾे करे जलाल चांडियो पोतड़े ते कुल्हे ते जेको आहे सो पोतड़ो रखी करे पंहिंजे घर जे तरफ़ रवाना थियो। दोस्तों अहिड़ा शख़्स बि दुनिया में मौजूदु आहिनि जेके अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां मुक़ाबले करण जे लाइ बि तयारु आहिनि। इहो मुक़ाबिलो थियो हिकिड़े पासे क़ुर पाक जी तिरत पई हले ऐं ॿिए पासे जेको आहे सो मौसीक़ीअ जो इंतज़ाम कयो वियो। इहो वॾो ख़ुदा जो ज़ुल्म आहे ऐं उन खां अलावा इहो वॾो आज़ाब जी निशानी आहे ख़ुदा जे तरफ़ां। वॾी महिरबानी। उमेद आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। वॾी